अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? ओस्मान। तव्हांजो इलाइक़ो? हिड़ो। हिड़ो तालुको शहदादपुर। ज़िलो सांगड़। अदा तव्हां ही में घणो खीर ॾींदी आहे? ये में दे 9 किलो टाइम। ॿिनि टाइमनि जो 18 किलो। 18 किलो। ऐं घणा ॾंदा? ये ॾंदा 6 ॾंदे। 6 ॾंदे। जी। ऐं काओ पेट अथसि? ॿियो पेट आहे। ॿियो पेट आहे। हीअ अगरि जेको तव्हां खां वठणु चाहे त हुनजी क़ीमत? हिन जी क़ीमत साईं हिन जो मुल्ह ई कोन्हे। मुल्ह कोन्हे। सही आहे बहितर, पर मार्केट लेवल सां अगरि को 2.5 लख 2 लख हींअर विहाए घणो टाइम थियो अथसि? हिनखे चौथो महीनो। चौथो महीनो आहे। फर छा अथसि पोयां? पाॾो। पाॾो। ऐं तव्हांजे हिन वारे में घणे में घणो खीर ॾियण वारी में कहिड़ी आहे? इहा ई आहे। ऐं घटि में घटि? घटि में घटि में इहा वेची आहे उहा परियां थियां। उनजो घणो खीर आहे? उनजो 4 किलो आहे। 4 किलो माल ते? माना ॾियारी 8 किलो। ऐं साम्हूं जॻह बीठी आहे? उनजा 7 किलो आहे। 7 किलो माल ते 14 किलो सुबुह शाम जो। इहा घणी उमिरि आहे? इहा बि 4 ॾंदी आहे। 4 ॾंद आहे इहा। इन जो काओ पेट आहे? इन जो पहिरियों पेट आहे। पहिरियां त इहा? इहा ॾेखारिजो थोरो अॻिते हली। तव्हां माल खे खुराक कहिड़ी ॾींदा आहियो? असां ॾींदा आहियूं मानी ॾींदा आहिनि, भूसो ॾींदा आहिनि, खड़े नार वारी पापड़ी। जांबे वारी या सरे वारी? जांबो। जांबे वारी।